नाज़रीन, सिंध एक्शन कमेटी के सर ते क़ौमी अॻवाननि कारकुननि जी गिरफ़्तारियुनि ऐं मथनि केस दाख़िल करण ख़िलाफ़ सॼी सिंध जियां हाला, हिंगोरचा, कराची, धाबेची में एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे वधीक छा चयो, अचो त ॾिसूं। जेके क़ौमी लीडर आहिनि, डॉक्टर कादर समेत ऐं जलाल शाह समेत, जिन ते कूड़ियूं एफआईआर दाख़िल थियूं आहिनि, उहे सुप्रीम कोर्ट जे ईमानदार जजनि खां जांच कराए जेके माण्हू मुलवस आहिनि उनखे बिल्कुलु सज़ा मिले, पर जिन माण्हू बि प्लानिंग मनसूबाबंदी कई आहे उन्हनि खे वाखो कयो आहे। असां हितां घुर था करियूं त फौरी तौर ते ही जेका सिंधी कॉर्पोरेशन जे मथां या सिंध एक्शन कमेटी जे माण्हुनि जे मथां जेके कूड़ियूं एफआईआर दाख़िल कयूं आहिनि उन्हनि खे ख़त्म करे सनान खान कुरैशी खे फौरी तौर ते आज़ाद कयो वञे। क़ौम पर्सन ते कूड़ा केस असांजे अॻवाननि ते कया विया। अॼु हिन धाबेजी शहर में अॼु सॼी सिंध जे अंदरि एहतजाजी मुज़ाहिरा कया पिया वञनि। असां हुन इंतिज़ामिया खे ॿुधण था चाहियूं ऐं त ही जेको कूड़ा केस अॻवाननि ते कया विया आहिनि, फिल फोर जेका कारकुन गिरफ़्तार आहिनि उन्हनि खे जेको आज़ादु कयो वञे ऐं हे कूड़ा केस ख़त्म कया वञनि। हक़नि जी हाफ़िलात जे लाइ पंहिंजे ॻोठनि, पंहिंजे ज़मीनुनि, पंहिंजे गैस, पंहिंजे पेट्रोल ते जेका वालार आहे उन जे ख़िलाफ़ पुरअमन जिदोजहद करे रहिया आहिनि। उन पुरअमन जिदोजहद खे रोकण जे लाइ उन्हनि हथकंडनि जे ख़िलाफ़ अॼु असीं जिदोजहद करे रहिया आहियूं। ही जदोजहद हाणे जारी रहंदी ऐं सिंधी माण्हू बेहसत क़ौम जे पंहिंजे सभिनी हक़नि, पंहिंजे मामलनि जी मालिकी करण जे लाइ तयारु